करमपुर जो गरीबाबाद मशहूर मसण मोहल्ले में MPA सरदार मीर महबूब अली खान बिलाणी के फंड में सरदार दादा मीर ज़रियाब अली खान बिलाणी हिदायतुन ते मसण मोहल्ले वाली मुकम्मल किटी गरीबाबाद मोहल्ले चौक खां वठी शफीमंद जी उताक खां थींदे मोहम्मदी मस्जिद ताईं प्योर ब्लॉक रोड रस्ता ऐं नालियुनि जी सहूलियत ॾिनी वई आहे। गरीबाबाद मशहूर मसण मोहल्ले रवासन जो चवणु हो त बारिश दौरान असां रवासन के काफ़ी तकलीफ़ुनि के मुंहुं ॾियणो पवंदो हो। असीं थोराईंदा आहियूं सरदार मीर महबूब अली खान बिजराणी सरदार दादा मीर ज़रियाब अली खान बिजराणी जी महिरबानी सां रोड ऐं नालियुनि जी सहूलियत मिली आहे। पंहिंजे शहर जे मोज़िज़िन जो जेतिरो शुक्रियो अदा कयूं सो घटि आहे। रवासन जो वधीक जावेद उस्मान बिजराणी जी इन तफ़सीली रिपोर्ट में छा चवणु हो अचो त ॿुधूं था। असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं करमपुर जे गरीबाबाद मशहूर मसण मोहल्ले में जिते MPA सरदार मीर महबूब अली खान बिजराणी के फंड में सरदार दादा मीर ज़रियाब अली खान बिजराणी की हिदायतुन ते प्योर ब्लॉक ऐं नालियुनि जे कम जो सिलसिलो जारी है। अचो त जेके हितों जा रवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त जेको आहे त पहिरियां उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं ऐं जेको आहे त हाणे जेके प्योर ब्लॉक लॻो आहे ऐं जेको आहे त नालियूं ठहियूं आहिनि उन्हनि खे कहिड़ी सहूलियत मिली आहे। वॾी तकलीफ़ हुई जेको बरसाति वसदी हुई असां खोॾे करे पाणी में हितां ईंदा वेंदा हुआसीं। वरी असांखे तकलीफ़ हुई। हाणे जेको रोड भोतार असांखे ठाराए ॾियनि था त इन में असां वॾा ख़ुशि थिया आहियूं। असां उनखे दुआयूं कयूं था, असां उन जा ॿचा आहियूं। हाणे असांखे वॾो सुख आहे जेको रोड ठहे थो। असां इन में ख़ुशि थिया आहियूं। नालियूं वालियूं हर शइ रोड वोड असांखे हाणे ठाहे ॾियनि था। महिरबानी। भोतार जो सुख आहे गरीबनि जे लाइ। पाड़े में रोड लॻी आहे। अलाह जी दुआ सां ॿियो गरीबनि खे ॿियो छा मिले बाबा। अलाह गंज मिले जी साईं। हा नालियूं ठहियूं भलियूं नालियूं ठहनि थियूं। रोडनि जा फरासियूं हे नालियूं ॿेड़ियूं ठहनि थियूं ज़बरदस्त। न त किन में वेठा हा झूंड में। हा हा बाबा हा अलाह भली सहूलियत बाक़ी ॿ सरदार साहब जी मेहरबानी वॾेरी जी ईअं घटियूं रस्ता ॾिना। असांखे अॻे पाणी में टपंदा आहियूं त रेड़ी ॿेड़ियूं मुंहिंजी महिरबानी सां हाणे रस्ता रोड थिया आहिनि। नालियूं बि थी वियूं। असांजे लाइ तमामु सुठी शइ आहे। सुठी सोच आहे वीचारनि जी अमीरनि जी। असांखे हिकिड़ो ईअं सम्झ असांखे रोड मां कढियो हिते असांखे नाली जी ऐं रोड जी तमामु ज़रूरत हुई। हिते ज़ैफ़ा मर्द सभु गची निकिरंदा हुआसीं। कई असांजूं जायूं किरी पियूं तबाह थी वियासीं सफ़ा। हाणे जेकी भोतार महिरबानी कई आहे अलाह कंदो अॻिते बि अहिड़ी कंदा रहंदा। सम्झे इन जा असां शुक्रगुज़ार आहियूं। सरदार साहिब जा सरदारनि जे फर्ज़ंदनि जा सभ जा शुक्रगुज़ार आहियूं। हे जहिड़ो रोड जहिड़ी नाली ठहे थी असांजे लाइ तमामु सुठी शइ आहे। सुठी ॻाल्हि आई असांजे जी जो हेॾो असां ते कुर्ब करे असांखे अची हिन गप खां चिक खां बचायो अथऊं। नालियूं बि VIP ठहियूं आहिनि। उन खां बाद में रोड बि बिस्मिल्लाह जहिड़ो ठहियो आहे। इंशाअल्लाह असां ज़िंदगी दुआयूं कंदा हुआसीं पर असांजे पोयां बि हिन खे दुआयूं कंदा। कंहिं शइ जी असांजी घटिती न आहे। इंशाअल्लाह असांजी महिरबानी करे छॾींदुमि वॾे में वॾी। एतिरी महिरबानी केरु करे असांजो अहिड़ा रस्ता मिलिया आहिनि अहिड़ियूं नालियूं मिलियूं आहिनि। इन खां मथे ॿियो असांखे कुझु न खपे। असांखे थोरो सकून इहो ई खपे साईं। माशाअल्लाह अॻ में ॾाढी तकलीफ़ हुई। बरसाति हलंदी हुई ऐं रस्ता बि बिल्कुलु कोन हुया। गप थींदी हुई असांखे परेशान हुयासीं। उन खां बाद में जेको आहे त सरदार महबूब अली खान मीर ज़रियाब अली खान जी महिरबानी सां मीर शिराद अली खान जे महिरबानी सां उन्हनि विज़िट कई। ॾिठो सॼो माहौल त बिल्कुलु हे बिगड़ियल आहे। उन हवाले सां हे जेको आहे त टफ टाइल नालियूं ज़बरदस्त नमूने असांखे ॾिनियूं अथऊं। असांजी दिलि ख़ुशि थी वई आहे। ऐं नाली बि ज़बरदस्त आहे। टफ टाइल बि अञा बि कमु हले थो माशाअल्लाह। लाइटां बि लॻंदियूं ऐं उन खां बाद में जेको आहे त माशाअल्लाह अञा कमु हले थो। सफ़ाई बफ़ाई बि थी वई हितां साइड ते फस्ट क्लास कमु थी वियो आहे। ऐं नाली बि मां विज़िट कई आहे ज़बरदस्त थी आहे। असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थी वई आहे। पाड़े वारा मुतमिन आहिनि। बाक़ाइदे हिननि जे लाइ ईद जो मंज़रु आहे। छो त हे हिननि जी सोच में ई न हुयो त टफ टाइल लॻंदी नालियूं निकिरंदियूं। हे हिकिड़ो क़ब्रिस्तान हुयो सम्झो। हेतिरी गप हूंदी। असां गप में ई गची निकिरंदा हुआसीं। उन खां बाद में हाणे असांजी दिलि ख़ुशि आहे। हाणे करमपुर जे गरीबाबाद मशहूर मसण मोहल्ले रवासी माण्हुनि जो चवणु हो त पहिरियां बारिश में असांखे ॾाढी तकलीफ़ हूंदी ऐं जेको असां हितां पंहिंजे घरनि मां निकिरी शहर ॾांहुं वेंदा हुआसीं काफ़ी तकलीफ़ुनि खां जेको आहे असांखे गुज़रणो पवंदो हुयो। उन्हनि चयो त सरदार मीर महबूब अली खान बिजराणी सरदार दादा मीर ज़रियाब अली खान बिजराणी जी महिरबानी आहे जंहिं असांखे हिन असांजे गरीबाबाद जेको मोहल्लो आहे
उन में जेको आहे त प्योर ब्लॉक जो रोड ठाराए ॾिनो आहे। उन खां अलावा जेके आहिनि असांखे जेको आहे त नालियूं कढाए ॾिनियूं आहिनि। उन्हनि चयो त जेको आहे त असां अञा वधीक उमेदु कयूं था त सरदार साहिबु ऐं संदसि फर्ज़ंद जेको आहे त जेको आहे नोटिस वठी करे ऐं असांखे हिन मोहल्ले में जेको आहे त लाइटूं बि लॻाराए ॾींदा। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़ करमपुर।